नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु मुस्लिम लीग नून जो सूबाई सदर बशीर मेमन साहब मौजूदु आहे। अचो तुम सां ॻाल्हायूं था। बशीर मेमन साहब, MQM जेका वफ़ाक़ में नून लीग जी तहदीब आहे उनखे गुज़िरियल 2-3 महीननि खां वठी इहो उनजो जेको मौक़िफ़ु आहे उहो ॾाढो उनजो शदीद मौक़िफ़ो अचे पियो। कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे, कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे। नून लीग इन ते पंहिंजो कहिड़ो जेको आहे मौक़िफ़ु ॾींदी, तव्हां छा चवंदो? हाणे ॻाल्हि इहा की कंहिंजे बि बयान ते आउं कहिड़ो ई जवाबु ॾींदुसि। अञा ताईं अमेंडमेंट आई कोन्हे। सूबाई असेंबली खे जेको करिणो आहे उन हुनखे इनकार करे छॾियो। हाणे त छा ॻाल्हायूं। एज़ ए सिंधी, नून लीग सिंध जे सदर जे तौरु तव्हां छा चवंदो इन सोच खे कीअं था ॾिसो? एज़ अ पाकिस्तानी एज़ अ सिंधी, हीउ मुंहिंजो हिसो आहे जिते वेठो आहियां। ॻाल्हि ई ख़तमु थी। अच्छा, सिंध जे माण्हुनि खे नून लीग खां इहा काफ़ी शिकायत रही आहे त नून लीग जी वफ़ाक़ी सरकार जेका आहे उहा सिंध खे नज़रअंदाज़ करे थी। न रुॻो सिंधी आम माण्हू पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध सरकार बि इहो सिंध असेंबली जे फ्लोर ते चवंदी रही आहे त ख़ासि तौर ते सिंध जे में रोडनि जे सिलसिले में, ख़ासि तौर ते मोटरवे जे सिलसिले में वफ़ाक़ी सरकार जेका आहे उहा सिंध सां ॿ करे पई। कराची हैदराबाद जेको मोटरवे आहे उहो नाले जो मोटरवे आहे, उहो चवनि था त उन में बि असां सां सिंध सां जेका आहे उहा नाजाइज़ी थी आहे या ठगी थी आहे। ॿी ॻाल्हि जेका हू चवनि था उहा चवनि था त हिन महिल ताईं हैदराबाद टू सखर मोटरवे जेको आहे उहो न पियो ठहे ऐं छो नथो ठहे? मुंहिंजा अदा हैदराबाद मोटरवे 2016 में नवाज़ शरीफ़ साहब अप्रूव कयो पंहिंजी हुकूमत में। उन खां पोइ त जेको थियो मतिलबु उहो त कमिटी हली वई। उन खां पोइ वरी तव्हांखे शायदि हिकिड़ी ॿी ख़बर कोन्हे त हिकिड़ी कंपनी आई हुई जेवी करण जे लाइ सखर हैदराबाद मोटरवे। उन्हनि पैसा बि मोकिलिया हुआ ज़मीन जी एक्वायर करण जे लाइ। उहे पैसा गुम थी विया। केॾां विया? उहो गवर्नमेंट ऑफ सिंध वटि विया। हिकिड़ो DC साहब जेल में पियो, DC मटियारी जेल में पियो हो। मखदूमनि जो माण्हू हुया? DC हो, डिप्टी कमिश्नर हो। ऐं उन खां पोइ नौशर फरोज़ वारो DC जेको आहे सो भॼी वियो मुल्क छॾे। सो इन्वेस्टिगेशन नैब कई हुई। नैब में माण्हू ॿधा हुआ। मूंखे ख़बर कोन्हे रिकवरी थी या कोन थी, तव्हांखे ख़बर आहे। सो इहा ॻाल्हि आहे। सो इहा ॻाल्हि कोन्हे त कोई कोन थियो। वरी इन खां पोइ हाणे वरी मुंहिंजे ख़्याल में कोई ॻाल्हि ॿोल त थी आहे कंहिं जेवी थिए थी कंहिं प्राइवेट पार्टी सां, मुंहिंजे ख़्याल में कंहिं बैंक सां, इस्लामिक डेवलपमेंट बैंक या केरु आहे। शुरू त शायदि प्रोसेस थियो आहे, पर हाणे इहो प्रोसेस त मूं तव्हांखे चयो त 2016 में थियणो हो। सही। उन खां पोइ बि हिकिड़े भेरा ठहियो आहे। वरी उन खां पोइ वरी हाणे ताईं तव्हां चओ त जेको कराची हैदराबाद मोटरवे आहे उन में जॾहिं असां टिकट वठण जे लाइ वियासीं पार्लिमानी बोर्ड पे, त नवाज़ शरीफ़ साहब उते इहो चयो कि हीउ जेको मौजूदा मोटरवे जेको ठहियलु आहे उहो नाले जो मोटरवे आहे। पाण नओं मोटरवे नई अलाइनमेंट सां ठाहींदासीं। अच्छा। इहो हुन ओॾी महिल चयो। असां सभिनी जेके टिकट होल्डर विया हुआसीं पार्लिमानी बोर्ड जे इजलास में। इसाक डार साहब को चाहिए, इसाक डार साहब आप फाइनेंस मिनिस्टर बनेंगे तो आप ये ज़हन में आपसे ख़ुद पैसे लूँगा। सो बहरहाल आउं वरी जेकॾहिं तव्हां चओ त नज़रअंदाज़ त था सभु पैसा, सभु NFC अवॉर्ड में त पैसा मिलंदा न गवर्नमेंट ऑफ सिंध खे। डेवलपमेंट त उन्हनि खे करणी आहे न। सही। हेल्थ उन्हनि खे करणी आहे, होम डिपार्टमेंट उन्हनि वटि आहे, कम्युनिकेशन उन्हनि वटि, हर शइ उन्हनि वटि आहे, उन्हनि खे करणी। सो हुन में मतिलबु नून लीग छा कंदी? नून लीग उहो कमु जेको नून लीग पंजाब में करे पई, पंजाब में करे पई न। सही। नून लीग जी हुकूमत पंजाब में त करे पई न। सो हिते बि थियणु घुरिजनि इहे सभु कमु। नून लीग कंहिं ज़माने में उहा पार्टी हुई जंहिंजो सिंध में बि वॾो वज़ीर हुयो ऐं सिंध मां सीटूं खणंदी हुई, पर गुज़िरियल 2-3 इलेक्शननि में असीं ॾिसूं पिया त हाणे नून लीग सिंध में ज़ीरो थी वई आहे। उनजो कारण छा आहे? छा पीपल्स पार्टी सिंध जा सभई माण्हू जेके आहिनि उहे ख़रीद करे वरिता आहिनि जेके नोटेबल हूंदा आहिनि या जेके खटे ईंदा आहिनि, या नून लीग में हाणे उहा विर्थ नाहे रही? ऐं इहो चक्कर चवंदुसि त ख़रीद करे वरिता आहिनि त माना उहे विकिया आहिनि न माण्हू। न, ईअं कोन्हे, ईअं कोन्हे। इज़तदार माण्हू आहिनि। इनशाला वक़्तु अचे इनशाला फ़र्क़ु पवंदो। इनशाला तव्हां वरी इहा ॾींहं ॾिसंदव सिंध में नून लीग जी हुकूमत ठहंदी। इनशाला ठहंदी, इनशाला। पर फ़िलहाल त हिकिड़ो MPA बि न थी सघियो आहे। इहा हिकिड़ी पार्टी लाइ जेका वफ़ाक़ी पार्टी आहे, मुल्की सतह जी पार्टी आहे, उनजो सिंध में हिकिड़ो MPA बि न थी सघियो आहे। ऐं हिन ॻाल्हि खे इनकार करियां थो।
आउं त हिन ॻाल्हि खे इनकार ई कोन करियां। असां बिल्कुलु इंशाल्लाह अॻे भेरा ख़बर किथे पइजी ईअं त न आहे इधर तुम उधर तुम वारो मुआइदो थियल हो त सिंध में नून लीग जो कमु न आहे, पंजाब में पीपल्स पार्टी न ईंदी। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, ईअं कोन्ह थींदो आहे कॾहिं बि, कॾहिं बि इहो कोन्ह थींदो आहे सियासत में। ऐं ज़ाहिर आहे उतार चढ़ाव ईंदा आहिनि, कॾहिं हेठां ई मथां ई ईंदियूं आहिनि, ऐं जेको आहे सो इंशाल्लाह तव्हां ॾिसो थो ॾाढो असांजे मुस्तक़बिल असांखे पंहिंजो बहितरु लॻे थो। सिंध जी गवर्नरी जे हवाले सां जॾहिं कामरान खान पिसोरी खे हटायो वियो, इहे ॻाल्हियूं हुयूं त छो पियो हटायो वञे, मुख़्तलिफ़ मामला हुया, उनखां पोइ इहे ॻाल्हियूं पिया हलियूं त हाणे बशीर मेमण छाकाणि त सूबाई सदर आहे नून लीग जो, उनखे गवर्नर बणायो वेंदो ऐं उनखे थियणु बि घुरिजे छाकाणि त उनजो राइट आहे, पर तव्हां न चओ ओचितो निहाल हाशमी थी वियो, छा कारण आहे, छा था सम्झो? आउं त चवां निहाल हाशमी जे गवर्नर थियण ते मूंखां वधीक ख़ुशी कंहिंखे हूंदी। लोअर मिडल क्लास जो माण्हू, सुप्रीम कोर्ट जो वकील, पढ़ियलु लिखियलु, प्रेज़ेंटेबल ऐं असांजो कारकुन लॾे मां थियो आहे न, सही मूं ई जहिड़ो कारकुन आहे मिडल क्लास जो माण्हू। सो आउं सम्झां थो उहो थी वियो, असांजूं अखियूं थधियूं, मुंहिंजूं अखियूं थधियूं, ऐं असां ज़ाहिर असांजी पार्टी जो घटि में घटि असांखे गवर्नर हाउस त मिलियो न, जेको कि इंशाल्लाह असांजी मतिलबु नुमाइंदगी करे थो, सही वफ़ाक़ जी नुमाइंदगी करे थो, नून लीग जी नुमाइंदगी करे थो, असांजो कारकुन आहे, को वॾो को इंडस्ट्रियलिस्ट, को वॾेरो को सरदार ख़ान मीर त कोन्हे न। सही सो आउं सम्झां थो त इहो बहितरु फ़ैसिलो आहे। तव्हांजी कंहिं मुखालफ़त कई हुई छा? मूंखे ख़बर कोन्हे। अच्छा, नालो गौर हेठि हुयो भला? मूंखे का ख़बर कोन्हे। अच्छा, ऐं हाणे कीअं, मतिलबु जेका ॻाल्हि मूंखे ख़बर कोन्हे मां तव्हांजे ऑन रिकॉर्ड कीअं चवंदुसि। सही। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध सरकार ते हूअं त केतिरी तनक़ीद बि थिए थी ऐं काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि जेको चङो कमु तव्हांखे नज़र अचे थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, त हुन हाणे कचे में अमन अमान कराए छॾियो आहे ऐं कचे जूं ज़मीनूं जेके आहिनि ॾोहारियुनि खां ख़ाली कराए छॾियूं आहिनि, इनखे कीअं था ॾिसो? जेको सुठो कमु थियो आहे तव्हांजे नज़रुनि में, तव्हांजी नज़र में थियो आहे इहो कमु? ऐं तव्हां खां पुछां। अच्छा, तमामु सुठो, सिंध में अमन अमान बहितर आहे? वाह वाह, जेकर तव्हीं सम्झंदा आहे त पोइ वाह वाह। तव्हांजी राय छा आहे? अमन अमान बहितर आहे? राति जो बग़ैर कानवाए जे माण्हू अची वञी सघनि था? आउं त चओ तव्हां खां पुछां पोइ ऐं तव्हांखे चवां पियो जेकर सुठो थियो त वाह वाह। अच्छा, वाह, तव्हांखे बहितर नज़र अचे पियो हाणे अमन अमान आहे सिंध में? साईं हाणे आउं त वेंदो आहियां ॻोठु, उते त अमन अमान आहे, बिल्कुलु ठीकु आहे, अॻे बि हुयो हाणे बि आहे। सखर, घोटकी, जैकोबाबाद, शिकारपुर, इन जी सूरत हाल छा आहे? हा, ओॾी थोरी सूरत हाल थोरी एॾी का सुठी कोन्हे। अच्छा, सो ठीकु थियणु घुरिजे, पुलिसिंग उहा वधीक प्रोएक्टिव थियणु घुरिजे। इहो जेको तासुरात सिंध में तमामु घणी करप्शन आहे, पंजाब में एतिरी करप्शन न आहे जेतिरी सिंध में आहे, तव्हां छा था सम्झो? इहा ॻाल्हि सही आहे? छा था सम्झो इहा ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे? इन तासुर ते आउं छो ॻाल्हायां? त ही पाण पिया सुवाल करियो, पाण ई वञी जवाब जो माण्हुनि खां जवाबु वठो, मूंखां छो था सुवाल करियो? अच्छा, हा, पोइ हुते जी आउटपुट ई ॾिसी वठो न। पंजाब जी हुकूमत जो, मरियम नवाज़ साहिबा जो वर्किंग ॾिसी वठो, हुनजो आउटपुट ॾिसी वठो, सर्विस डिलीवरी ॾिसी वठो, आम माण्हू खां वञी पुछो, ॻाल्हि ई ख़तमु थी वई। मुराद अली शाह साहिबु कॉम्पिटेंट न आहे? आउं इहा ॻाल्हि मूं कंहिंसां कंपेरिज़न करे ई कोन थो, आउं त ॻाल्हि पहिरियों करे पोइ पंहिंजे चीफ ऑर्गेनाइज़र साहिबा मरियम नवाज़ साहिबा जी, ॻाल्हि ई ख़तमु थी वई। अच्छा, आउं त उनजी ॻाल्हि कंदुसि न। सही, मतिलबु हाणे सिंध में करप्शन तव्हांखे नज़र नथी अचे? मूं तव्हांखे जेका ॻाल्हि कई सा, आउं ॻाल्हि करे पियो मरियम नवाज़ साहिबा जी वर्किंग ई तव्हांखे ॿुधाए छॾींदी। अच्छा, हा, हुनजी त 2.5 साल जी वर्किंग आहे न, हिते त 18 साल जी वर्किंग आहे, ॻाल्हि ई ख़तमु थी वई। सही। इहो ॿुधाइजो त पिनकी गिरफ़्तार थी आहे, ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो हले पियो, वॾो हिकिड़ो आहे, बहस बि आहे, वरी उनजे ख़रीदारनि जा नाला, सियासतदान, ॿियो टियों सभु कुझु अचे पियो। सिंध में नशे जी जेका ही आहे वकोड़े वई आहे, मंशात वकोड़े वई आहे सिंध खे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं इहा पिनकी हिकिड़ी आहे, ॿियूं पिनकी बि हुजूं, उनखे तव्हां छाकाणि पुलिस ऑफिसर बि रहिया आहियो, त उन हवाले सां तव्हां छा था सम्झो त उन में पुलिस इन्वॉल्व आहे? केरु इन्वॉल्व आहे? सिंध में एतिरो नशो आहे। आउं सम्झां थो त हिन में ओवरऑल इन्वॉल्वमेंट थींदी आहे ऐं इहो न थियणु घुरिजे, इहो न थियणु घुरिजे। हाणे मुंहिंजे ख़्याल में एक्शन खणणु शुरू थियो आहे, तमामु सीरियस एक्शन खजनि पिया ऐं अप्रिशिएट करणु घुरिजे। अच्छा, इहो ॿुधाइजो त 27वीं तरमीम खां पोइ
28 तरमीम जा शोशा जेके आहिनि उहे हलनि पिया। 28 तरमीम में ख़ुदि तव्हांजा जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि 2-3 मूं पाण उन्हनि जा बयान ॿुधा आहिनि त हिकु त वोटरनि जी उमिरि जेका आहे उहा वधाईंदासीं ऐं कुझु खाता जेके आहिनि उहे 18 तरमीम में जेके सूबनि खे ॾिना उहे वापसि कंदासीं ऐं कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे वरी ॿुधनि में अचनि पियूं त नवां इंतिज़ामी यूनिट्स जेके आहिनि उहे ठही सघनि था, त उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं एडमिनिस्ट्रेशन खे बहितर करण जे लाइ कोई क़दम खॼे थो त उन ते त कोई बि ॻाल्हि मतिलबु सम्झ में अचे थी। बाक़ी ॿियो जेको खाता अचनि था वञनि था, इहो त जॾहिं ईंदो तॾहिं ॾिसंदासीं, जॾहिं ईंदो तॾहिं ॾिसंदासीं। सही, अञा आयो ई कोन्हे त किथां मतिलबु कंदासीं, आयो ई कोन्हे, ख़बर ई कोन्हे। कंहिं बयानु ॾेई छॾियो, उन ते हाणे कहिड़ो वरी कमेंट कजे, फलाणे बयानु ॾिनो, हुनखे ख़बर आहे या अलाए कोन्हे। सही, हुन पंहिंजे तरफ़ां पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे छॾियो। हा, जॾहिं टेबल थींदी असेंबली में पोइ ख़बर पवंदी न। सही। बशीर मेमन साहिबु, हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे, भली तव्हां सभिनी शयुनि खां डिनाए पिया कयो, अलाए छो ॻाल्हाइण खां या त लहाराए पिया, त वफ़ाक़ी सरकार जेका नून लीग जी आहे, वफ़ाक़ जेको अहिड़ो मनसूबो जेको ॻणाइण जहिड़ो हुजे सिंध में हिननि 3-4 सालनि दौरान, उहो असांखे नज़र न पियो अचे ऐं सिंध जे माण्हुनि खे नज़र न पियो अचे, उनजो छा सबबु आहे? कहिड़ो मनसूबो हुअणु घुरिजंदो हो, मूंखे इहो ॿुधायो। 18वीं अमेंडमेंट NFC अवॉर्ड खां पोइ वफ़ाक़ वटि एतिरा पैसा बचनि था जो कोई ॾेई सघे। जेको हिते जेको पैसा मिलिया पई उन्हनि में छा थियो आहे? पंजाब में जेका तरक़ी थिए पई, पंजाब में जेको कमु थिए पियो, सो फेडरल गवर्नमेंट बि कराए, फेडरल गवर्नमेंट जे पैसनि सां पियो थिए। इहो त ॾिसो न थोरो पाण। सही, उहे त पंजनि पैसनि मां पिया कमु कनि, ॻाल्हि ई ख़तमु। एज़ ए पार्टी तव्हां ज़ाहिरा वरी साॻी ॻाल्हायो आहे त कुझु त ॾियो असांजो माण्हुनि ताईं वञण जहिड़ा थियूं, सिंध जे माण्हुनि ताईं। मुंहिंजी वरी साॻी ॻाल्हि कयो, मुंहिंजे पंजाब करे पोइ पंजनि पैसनि मां ऐं फेडरल गवर्नमेंट करे अची सिंध जी मदद, कमाल करे ई न। न न, आउं त चवां करणु घुरिजे, सभु शइ ॾियणु घुरिजे। पर पंजाब में जेका तरक़ी थिए पई सा त पंजाब जे बजट मां थिए पई न। सही, ईअं कीअं? पर वफ़ाक़ बि उते मनसूबा ॾिए पई। अच्छा, हिते मनसूबा घणियूं, हिते जा मनसूबा घणियूं, हुते जा मनसूबा घणियूं, ॻाल्हि ई ख़तमु थी वई। उते घणो ख़र्चु थियो, हिते घणो ख़र्चो, हिते उन्हनि मनसूबनि जो छा थियो? K4 जो प्रोजेक्ट, सही, K4 जो प्रोजेक्ट, वरी जेको सखर हैदराबाद मोटवे, उनजा पैसा आया किरा विया, एवापरेट थी विया, उॾामी विया। वफ़ाक़ ॻिची मां वठिया न, उन्हनि खे जन पैसा खाधा। वरी साॻी ॻाल्हि, पर उहा कंपनी त हली वई न। सही सही, उहा कंपनी त हली वई न, उनजो एतमाद कोन रहियो न बिल्कुलु गवर्नमेंट ते। ठीकु आहे, सो हले पियो कमु इंशाल्लाह। हा, अच्छा, बिल्कुलु। ॾिसो न, ऐं जे 3 सालनि जी जेका आहे एडमिनिस्ट्रेशन, 3 सालनि जी मरियम नवाज़ साहिबा जी, उहा ॾिसण में अचे पई न। सही, हिते छो नथी अचे ॾिसण में? उहो तव्हांखे तव्हां पुछो, सिंध हुकूमत खां पुछणु घुरिजे न। उनजो जवाबु आउं कीअं ॾींदुसि? आउं न चओ त ॾियां। अच्छा, हा, इहो को मुआइदो थियल आहे त सिंध हुकूमत ते तनक़ीद बि न कबी नून लीग तरफ़ां? मूं चयो त ढोलण जो हिसाबु ढोलण ॾींदो, पिथूमल जो हिसाबु पिथूमल ॾींदो, इहो ढोलण जो हिसाबु ढोलण ॾींदो कोन ॾींदो ऐं पिथूमल ॾींदो। जेको आहे उहो ॿुधाए न सही, उनजी कारकर्दगी पोइ पाण ॿुधाईंदो न सही, मीडिया ॿुधाए थी, मीडिया ॿुधाए थी। सही, सिंध में गुरबत, सिंध में बेरोज़गारी, सिंध में जेका तनज़ुली आहे चवंदुसि, सही, उहा आहे कोन्हे। पंजाब में ॾींहुं ब ॾींहुं जेको सो माण्हुनि में सर्विस डिलीवरी, एजुकेशन बहितर बि थिए, हेल्थ सिस्टम बहितर पियो थिए, मुख़्तलिफ़ क़िस्म जा इनिशिएटिव्स आहिनि, 100 खां वधीक इनिशिएटिव्स आहिनि वरी बि जा। सही, सो चवण जो मक़सदु इहो त उहे हलनि पिया न, उहे त पंजनि पैसनि मां पिया कनि, सभु वफ़ाक़ पियो थिए करे, कमाल। तव्हां पुलिस में बि रहिया आहियो, ब्यूरोक्रेट बि रहिया आहियो, हिते कीअं था ॾिसो त असांजा जेके सूबे जा ऑफिसर आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वञनि पिया अमीर थींदा ऐं करप्शन में ईअं सफ़ा ॿुॾल आहिनि? ॿियनि सूबनि में बि ईअं आहे? अरे उते ई चई सघो था, आउं नथो चई सघां। मुंहिंजा कलीग्स आहिनि, ऐं छा चवां, अमीर थियनि ग़रीब थियनि मूंखे त ख़बर कोन्हे।
मूंखे त ख़बर कोन्हे ऐं खां पुछंदो हुओ त परायनि ॿारनि में त बाबा अमीर थी वियो आहीं ग़रीब थी वियो आहीं छा थियो अथई सोन वरितो अथई गाॾी वरिती अथई बंगलो वरितो अथई ठीकु आहे उहो त हाणे प्रोविंशियल गवर्नमेंट जो कमु काई आहे न फ़र्क़ु नज़र अचे पियो ॿिनि सूबनि जे ब्यूरोक्रेट सां हितां जे? प्रोविंशियल गवर्नमेंट जो कमु आहे न इहो भाई इहो 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 बि नून लीग करे ॾे पोइ त मतिलबु जेकॾहिं इहो बि सभु कमु नून लीग खे करिणो आहे पोइ ॻाल्हि ई ख़तमु थी वई इनशाला जॾहिं असांजी हुकूमत ईंदी करे ॾेखारींदोसि तव्हांखे अच्छा भाउ पंजाब वारी तरक़ी तव्हांखे करे ॾेखारींदासीं ऐं यकीन करियो इहा 3 सालनि जी स्पीड जेका असां इनशाला तव्हां हिकिड़े साल में ॾिसंदो को मसइलो ई कोन्हे ईंदड़ इलेक्शन में आहे त नून लीग सिंध में हुकूमत ठाहींदी? इनशाला असीं भरपूर कोशिशि कंदासीं तव्हां ॾिसो वठो अलाह साईं ख़ैरु कंदो वरी महिरबानी नाज़रीन तव्हां नून लीग सिंध जे सदर बशीर अहमद मेमण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुन जो चवणो हो त ईंदड़ इलेक्शन में उन्हनि खे उमेदु आहे त सिंध में नून लीग जी हुकूमत ठहंदी ऐं तरक़ियाती कम थींदा।